Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. ईरान ऐं इसराइल जंगबंदीअ ते मुतफ़िक़ सीज़ फायर ते अमल दरामद शुरू। अमरीकी सदर ईरान ऐं इसराइल जे जंगबंदीअ ते राज़ पंहिंजी दावा कंदे चयो आहे त ॿई मुल्क मुकमल जंगबंदीअ ते मुतफ़िक़ थी विया। ट्रंप जी दावा बाद ईरान जंगबंदीअ ते अमल दरामद शुरू करे छॾियो। इसराइल बि पंहिंजूं फ़िज़ाई हदूं खोले छॾियूं। ईरान तरफ़ां इसराइल सां जंगबंदीअ तहत पंहिंजे तरफ़ खां फ़ौजी कार्रवायूं रोकण जो ऐलान। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची मूजिबि सुबुह 4 वॻे समूरियूं फ़ौजी कार्रवायूं मुकमल तौर ते बंदि कयूं वयूं। ईरानी परॾी वज़ीर तस्दीक़ कई त जंगबंदीअ खां अॻु ईरान जूं दिफ़ाई कार्रवायूं सुबुह 4 वॻे ताईं जारी रहियूं। जंगबंदीअ ते अमल दरामद मुकमल संजीदगीअ सां करे रहिया आहियूं। इसराइल तरफ़ां का अॻिराई नथी थिए त ईरान बि कंहिं क़िस्म जी कार्रवाई न कंदो। असां ज़िमेवारीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। हाणे फ़ैसिलो इसराइल जे हथ में आहे। ईरान इसराइल जंगबंदीअ बैदि आलमी स्टॉक मार्केट्स में तेज़ी। सीड़पकारनि जंगबंदीअ जे ख़ात्मे खे मईशत लाइ सुठो सवण करार ॾेई छॾियो। अमेरिका जे स्टॉक मार्केट्स में नुमाया इज़ाफ़ो रिकॉर्ड। S&P 500 इंडेक्स में 1%, नेस्डेक में 0.9% ऐं डाउन जोन्स इंडस्ट्रियल एवरेज में 0.99% जो इज़ाफ़ो थियो। एशिया जे मार्केट्स में बि मुसबित रुझान। हांगकांग जो हैंग सेंग इंडेक्स 2% वधी वियो। चीन शंघाई इंडेक्स 1% मथे। जापान जे निक्की 225 इंडेक्स में 1% वाधि। इंडोनेशिया जो IDX कंपोज़िट इंडेक्स 1.6% वधी वियो। आलमी सतह ते तेल जी क़ीमत में बि लाथ। सीड़पकारनि में एतमाद जी बहाली सबबि आलमी मार्केट्स में मुसबित रुझान ग़ालिब। 9 मई सानीअ जी 8 केसिस में PTI बानी जी ज़मानत दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो कुझु देरि में ॿुधायो वेंदो। जस्टिस सैयद शहबाज़ अली रिज़वी ऐं जस्टिस तारिक महमूद बाजवा ते ॿधल लाहौर हाई कोर्ट जे बरोकनी बेंच केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदी। लाहौर हाई कोर्ट जे रजिस्ट्रार ऑफिस अदालती कॉज़ लिस्ट बि जारी करे छॾी। लंजार हाउस खे बाहि ॾेई साड़ वारे केस जी ॿुधणी। GD अॻवान मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई नौशरो फ़िरोज़ जी दहशतगर्दी टोड़ अदालत पहुची विया। अदालत ॿाहिरां वॾे अंग में पुलिस एहलकार मौजूदु। बख़्तरबंद गाॾी बि बीहारी वई। कुझु देरि में ॿुधणी शुरू। दादू भरिसां शादीअ जे 1.5 महीने बाद ज़ाल मुड़ुस जा गोलियूं लॻल लाश हथ। ॻोठ लोंग चौहान में नौजवान मदर चौहान ऐं संदसि ज़ाल ख़ुशीअ जा घर जे कमरे मां लाश हथ आया। पुलिस मूजिबि वाक़िए वारे हंध तां हिकु पिस्टल हथ आयो। वाक़ियो कीअं पेश आयो घण रोकी जांच करे रहिया आहियूं। वारसनि जो चवणु आहे त मदर ऐं ख़ुशी पाण में सोट हुआ। संदन मङणो अॻु थियल हो। शादी 1.5 महीनो अॻु थी। नौजवान जे पीउ अब्बास चौहान मूजिबि पुट ज़ाल खे क़तल करे पाण आपघात कयो। ऐं कश्मीर ज़िले में बदअमनी अग़वा जी वारदातुनि ऐं रतो छाण जे वाक़िअनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में 3 ॾींहं बि एहतिजाज। शहरी इत्तेहाद हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज जारी रखियो। मुज़ाहिरीन चयो आहे त गुज़िरियल 5 सालनि खां कश्मीर ज़िलो बदअमनीअ जे वर चढ़ियल आहे। औरतूं ऐं ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। सिंध में एहतिजाज ऐं हाईवेज़ ब्लॉक कया पर कंहिंजे बि कन ते जूं न सुरी। उन करे इस्लामाबाद अची एहतिजाज करण ते मजबूर थिया आहियूं। सदर वज़ीर आज़म आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे नोटिस वठण जी अपील। कश्मीर ज़िले में अमन जी बहाली ऐं अवाम जे जान माल जी तहफ़ुज़ लाइ जोगा क़दम खणण बाबति हुकुम ॾियण जो मुतालबो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार आहियां अब्दुल हकीम नारे जो हेडलाइन सां ॾिठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।